हू चवनी तूं मचओ, तव्हांजो इहो वर्ड न हुजे, तव्हांजी अहिड़ी फितरत न हुजे, तव्हांजी अहिड़ी आदत न हुजे, तव्हांजी अहिड़ी तबियत न हुजे, तव्हांजो अहिड़ो मिज़ाज न हुजे जो तव्हां बि उन ख़राब माण्हूअ वांगुरु उन्हनि जा अहिड़ा लफ़्ज़ उन्हनि खे वराए वापसि चओ, वाता वराए। हू चवनी तूं मचओ वाता वराए, अगगराई जो करे ख़ता सुखाए, बांद में पाए वियो कीने वारो कीन की। जेकी माण्हू जेकी असांजा कटर नाक़िद आहिनि, असां ते तनक़ीद कंदड़ आहिनि, असांखे घटि वधि था ॻाल्हाइनि, उहा उन्हनि जी तबियत अहिड़ी हुजणु खपे। उहे ईअं आहिनि, असां वटि चॉइस अवेलेबल आहे। ख़राब माण्हूअ वटि चॉइस न अवेलेबल हूंदी आहे, हिकु ई चॉइस हूंदी आहे, उहो ख़राब ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि, उहो ख़राब तबियत ॾेखारींदा आहिनि, पंहिंजी किनी घटिया नेचर ॾेखारींदा आहिनि पंहिंजी। उन्हनि वटि लफ़्ज़ बि किना हूंदा आहिनि, सोच बि उन्हनि जी किनी हूंदी आहे, ऐं उन्हनि जा अहसासात साड़ ऐं हसद जा हूंदा आहिनि। पर सियाणे माण्हूअ वटि ऑप्शन अवेलेबल हूंदो आहे, चॉइस अवेलेबल हूंदी आहे, त हू सब्र करे, बर्दाश्त करे, उन्हनि खे उन्हनि जहिड़ा लफ़्ज़ वापसि मुंहं ते वराए, वाता वराए न ॿुधाए, न त पोइ ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो थियो। शाह साहब चवंदा, हू चवनी तूं मचओ वाता वराए, हू चवनी तूं मचओ वाता वराए, अगगराई जो करे ख़ता सुखाए, बांद में पाए वियो कीने वारो कीन की। हाणे थोरो सोचिजो, सिंध जो यज़ीम शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह असांखे एॾी ज़बरदस्त हक़ल ऐं हिदायत छा जे लाइ था कनि, त हू चवनी तूं मचओ वाता वराए, ॿी सिट में ख़बर पवे थी, अगगराई जो करे ख़ता सुखाए। जेकी माण्हू शैतानगिरी कंदा आहिनि, अॼु न त सुभाणे ख़ता खाईंदा आहिनि, उन्हनि खे सज़ा मिलंदी आहे, पंहिंजे ई अमलनि जी सज़ा मिलंदी आहे उनखे। उन करे शाह साहब तो चवे, हू चवनी तूं मचओ वाता वराए, अगगराई जो करे ख़ता सुखाए। जेकी माण्हू दुश्मनियूं पैदा कनि, साड़ ऐं हसद ऐं बुग़्ज़ जे करे, जेकी माण्हू रद्द अमल ॾेखारनि, जेकी माण्हू अव्हां सां जंग जोटनि, अव्हां खे नुक़सानु पहुचाइनि, फ़ाइदो न ॾियनि, साड़ ऐं हसद कनि अव्हां सां, यादि रखो त उहे ख़ता खाईंदा, उन्हनि खे सज़ा मिलंदी। बांद में पाए वियो कीने वारो कीन की। ॿी हक़ल, जेकी माण्हू साड़ कीनो हसद बुग़्ज़ रखंदा आहिनि न, उहे के ताज या हार या अवार्ड पाए करे न वेंदा, मथे ते को ताज पाए या गिचीअ में के पान या हार पाए करे न वेंदा, त उहे फाते आहिनि, उन्हनि ॼण वॾो को कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। हू चवनी तूं मचओ वाता वराए, अगगराई जो करे ख़ता सुखाए, बांद में पाए वियो कीने वारो कीन की। हाणे तव्हां सोचिजो, अगगराई जो करे, every action has the reaction of equal magnitude। जेकॾहिं असां न्यूटन लॉ ऑफ एक्शन एंड रिएक्शन ते अप्लाई कयूं उन ते, त बि उहो बि थी सघे थो। त अगगराई जो करे ख़ता सुखाए, हू चवनी तूं मचओ वाता वराए, अगगराई जो करे ख़ता सुखाए। जेको माण्हू अगराई कंदो, झेड़ो कंदो, शैतानगिरी कंदो, घटि वधि ॻाल्हाईंदो, तनक़ीद कंदो, साड़ कंदो, हसद कंदो, बुग़्ज़ कंदो, नफ़रत कंदो, मनफ़ी अहसासात सोच पैदा कंदो पंहिंजे अंदरि, तव्हांखे नुक़सानु ॾियण जी कोशिशि कंदो, उहो ख़ता खाए। अॼु न त सुभाणे उहो ख़ता खाए, छो जो अगगराई जो करे ख़ता सुखाए। एक्शन हैज़ रिएक्शन, पर वो रिएक्शन जवाब न ॾियण बि रिएक्शन आहे, ख़ामोश रहण बि रिएक्शन आहे, सब्र करण बि रिएक्शन आहे,
रिएक्शन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां जीअं हिकिड़ो माण्हू साड़ थो करे, हसद थो करे, बुग़्ज़ थो रखे, तव्हांखे असांखे ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाए थो, ग़लति जुमिला थो ॻाल्हाए, तनक़ीद करे थो असांजे, त असांखे बि उहो रवैयो रखिणो पवे। हर क़ुर में अलाह साईं छो थो चवे त असां सबर वारनि सां गॾु आहियूं? छो जो सबर करण वारे जी नेचर ज़ाहिर न थींदी आहे ॿिए जे अॻियां। जेको रद्द अमल ॾेखारींदो आहे, जेको गुस्सो कंदो आहे, साड़ कंदो आहे, बुग़्ज़ रखंदो आहे, उनजी किनी नेचर ज़ाहिर थींदी आहे। नफ़्सियाती तौर सां ॻाल्हायूं था। हू चवनी तूं मचो वाता वराए, अगगराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वयो कीने वारो कीन की। इन जो इहो बि मक़सदु मिले थो, केरु तव्हांखे जेकॾहिं जंग लाइ उत्साहे थो, झगड़े लाइ उत्साहे थो, अग्रेशन लाइ उत्साहे थो, शैतानगिरी करे थो, त तव्हां अमुन जो पैगाम ॾियो, ख़ामोश रहो। अमुन वारा खटींदा आहिनि, अमुन वारा तारीख़ में वधीक ज़िंदा रहंदा आहिनि। शैतान ते मलामतूं थींदियूं, जेकी अमुन खे बिगाड़ींदा आहिनि उन ते मलामतूं थींदियूं। जेकी साड़ हसद बुग़्ज़ रखंदा आहिनि उन्हनि जो नालो ग़लति लफ़्ज़नि में यादि कयो वेंदो आहे। तव्हांखे यादि आहे त हज़रत यूसुफ खे घणा भाइर हुया? उन्हनि भाइरनि केतिरो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम सां साड़ कयो, बुग़्ज़ कयो, हसद कयो। छा वरियो उन्हनि खे? छा मिलियो उन्हनि खे? कुझु बि न, बल्कि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे पैगंबरी मिली वई, मिस्र जी बादशाहत मिली वई। इन ते मूंखे यादि आई ॻाल्हि, अगगराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वयो कीने वारो कीन की। हज़रत याकूब अलैहिस्सलाम हिकिड़े हंधि ईअं लेक्चर ॾियनि था, ॿुधाइनि था, ख़ुतबो था ॾियनि। उते सभिनी खे, शायदि उन भाइरनि खे ॿुधाए पियो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे या उहे ॻोठ वारनि खे, कनान जे माण्हुनि खे, चए पियो त जेको कीनो रखंदो आहे, साड़ कंदो आहे, हसद कंदो आहे न, उहो माण्हू हिन दुनिया जे लज़तुनि ऐं लवाज़मान खां बि महरूम रखंदो आहे पाण खे, ऐं आख़िरत में पंहिंजे लाइ रुसवाई खणंदो आहे। उन लाइ रुसवाई हूंदी आहे। हू चवनी तूं मचो वाता वराए, अगगराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वयो कीने वारो कीन की। हाणे ही टिनि सिटनि ते मुश्तमिल बेत असांखे सबक़ सेखारे थो, मोरल्स इख़लाक़ वारो सबक़ इहो थो सेखारे। सबर कयो, बर्दाश्त कयो, अमुन जो पैगाम ॾियो, साड़ न करियो, हसद न करियो, बुग़्ज़ न रखो। ख़बर अथव छो? ये सभु शैतानी आदतूं, इंसानी आदतूं न आहिनि। ऐं तव्हां क्रिस्टिनिटी तव्हां मां कंहिं पढ़ी हूंदी, बाइबल पढ़ियो हुजे जेके तव्हां मां, मूं त थोरो घणो हुनखे पढ़ियो आहे अंग्रेज़ीअ में। बाइबल में 7 क़िस्मनि जा वॾा 7 वॾा गुनाह ॿुधाया विया आहिनि। घणो खाइण गुनाह, ठीकु आहे, लालच करण गुनाह, पर बाइबल में 7 गुनाहनि मां हिकु वॾे में वॾो गुनाह साड़ ऐं बुग़्ज़ ऐं हसद बि आहे। जेकी माण्हू साड़ बुग़्ज़ हसद रखंदा आहिनि, बाइबल में उनखे वॾे में वॾो 7 वॾनि गुनाहनि मां हिकु वॾो गुनाह चयो वियो आहे। हू चवनी तूं मचो वाता वराए, अगगराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वयो कीने वारो कीन की। शायद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई रहमतुल्लाह अलैह खे ख़बर हुई त कीनो, बुग़्ज़, साड़ रखणु हिकु वॾनि गुनाहनि मां हिकु आहे। उन करे जेकॾहिं को शैतानगिरी करे थो, को हासिद आहे तव्हांजो, को तव्हां सां साड़ कंदड़ आहे, तव्हांखे नुक़सानु ॾियण जी कोशिशि थो करे, तव्हांजे बारे में पोयां या अॻियां घटि वधि ॻाल्हाए थो, गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए थो, तव्हां बर्दाश्त कयो। तव्हां उन्हनि जहिड़ी रविश न रखो।
आदत न बणायो पंहिंजी, तव्हां उन्हनि जहिड़ी सोच न बणायो पंहिंजी, उन्हनि जहिड़ो रवैयो न रखो। सो एंड था कयूं आख़िर में, हू चवनी तूं मचो वाता वराए, अगगराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वयो कीने वारो कीन की। With this, we conclude the session. Today class is over. One day life will be over.